नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालहु जे लाइ जेको अकेलो इबादत जो हक़दार आहे। लखें करोड़ें बल्कि ला तादाद दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं तमाम नबियनि रसूलनि ऐं समूरी मख़लूक़ात जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। आऊं जो मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। नाज़रीन, जीअं त तव्हांखे इल्मु आहे त असांजो जेको मुसलसल प्रोग्राम आहे उहो लाॻीतो क़यामत जी निशानियुनि ते हली रहियो आहे रोशनी जी वाट में। उन क़यामत जी निशानियुनि मंझां असां रोज़ाना जो बुनियाद ते का न का निशानी मौज़ूअ बहस आणे करे कंहिं बहितरीनु आलिम सगोरे खे घुराईंदा आहियूं ऐं उन ते हिकिड़ो कोशिशि कंदा आहियूं त सेरासिल बहस थी सघे। पर कमा हक़ु हू हिकु प्रोग्राम में कंहिं बि हिकु टॉपिक ते ॻाल्हाइणु इहो असां छा चङे भले जे वस में न आहे। असां सीधा सीधा अहिड़ा मामलात पेश कंदा आहियूं जेके आम फ़हम तौर ते अवाम उन्नास खे अवाम जे ज़हन अज़हान जे मुताबिक़ कलाम कलम उन्नास अला क़द्रि उक़ूलिहिम त इंसाननि सां उनजे अक़लनि जे मुताबिक़ कलाम करियो। ज़ाहिर हाणे अदक मज़ामीन त असांखे खणणा न आहिनि, उलमा किराम सम्झंदा पर अवाम उन्नास खे ॻाल्हि सम्झ में न ईंदी। तंहिंजे करे असां अल्लाह जी महिरबानी सां आसान खां आसान मौज़ू ऐं आसान खां आसान आम फ़हम ज़बान में उहो मौज़ू तव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। अॼु असां क़यामत जी निशानियुनि में हिकिड़ी निशानी जो इंतिख़ाब कयो आहे त क़यामत जॾहिं वेझो ईंदी त उन्हनि जिते ॿियूं निशानियूं ज़ाहिर थींदियूं त इहा बि थींदी त माण्हू रुॻो क़ुर पाक खे वठंदा ऐं अहादीस मुबारका जो इनकार कंदा। अहिड़ो दौरु अचण वारो आहे या अची चुको आहे या ईंदो जो माण्हू चवंदा बसि असां लाइ क़ुर काफ़ी आहे, असां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस खे नथा सुञाणूं। सो इन टॉपिक ते असां अॼु अल्लामा साहब खे घुरायो आहे, मुफ़्ती साहब खे जेके कलाम कंदा ऐं बहितरीनु माशाअल्लाह क़ादिरुल कलाम आहिनि। सुहिणे अंदाज़ में पंहिंजे मौज़ू सां निभाइण वारी शख़्सियत मारूफ़ शख़्सियत आहिनि। तव्हां खोड़ सारे प्रोग्रामनि में साईं जन जी ज़ियारत बि कई आहे ऐं असां खाइनि क़ुर हदीस जी रोशनी में सुठा सुठा पैगामात बि ॿुधाइनि। मां पंहिंजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी अचण ते खेनि दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो। मुफ़्ती मोहम्मद इब्राहिम सिकंदरी साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अवां जी महिरबानी मुफ़्ती साहब, असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। अल्लाह पाक अवां जी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए। ऐं अॼु असां वटि जीअं त मूं ॿुधाईंदो रहंदो आहियां त हमारी सिंध सुहिणे आवाज़नि सां, सुहिणी सूरतुनि सां, सुहिणे किरदार सां भरियलु आहे। ऐं अॼु असां पंहिंजी सिंध जे हिकु बहितरीनु सनाख़ान खे मदऊ कयो आहे जिन जो तारुफ़ अवां ॾाढो पेश करिया ऐं इंशाअल्लाह तबारक व तआला खाइनि हमद नात शरीफ़ ॿुधंदासूं। अॼु असांजे प्रोग्राम खे जंहिं सनाख़ान जॉइन कयो आहे उहे आहिनि राशिद अली करमी साहब। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अवां जी महिरबानी असांजे प्रोग्राम तशरीफ़ वठी आया। सो नाज़रीन, अव्हांखे ख़बर आहे असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला उनजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं। सो अॼु ज़िले जेकबाबाद सां तालुक़ु रखंदड़ नंढिड़ो हिकिड़ी वसंदी आहे, जेकबाबाद ज़िले में अचे थी, मुबारकपुर, जंहिंखे उतां जा रहवासी शहल महर बि चवंदा आहिनि। शहल महर या मुबारकपुर जेकबाबाद सां तालुक़ु इन्हनि जो आहे। अचो त राशिद अली करमी साहब खां हमद बारी ताला ॿुधण जो शरफ़ हासिल करियो। सल्ले अला करीमिना सल्ले अला मुहम्मदिल तुंहिंजा लखें किरोड़े एहसान मुंहिंजा मौला मालिको तू सारे जग जो मेहरबान मुंहिंजा मौला तू ला शरीक आही मुंहिंजा तुंहिंजी
ते निगहबान मौजा मौला मालिको तू सारे जग जो मेहरबान मौजा मौला परवरदिगार हर दम तू जो करम थो घुर्जे मुश्किल खे भी करी थो आसान मौजा मौला मालिको तू सारे जग जो मेहरबान मौजा मौला है कुल चई सारी दुनिया खालिक आहे तो खल्की रहमत तुझी सबते हर आन मौजा मौला मालिको तू सारे जग जो मेहरबान मौजा मौला असीगर में बाड़ा खुटे मौला करीम आई बख्शी जे सब रहम सा रहमान मौजा मौला मालिको तू सारे जग जो मेहरबान मौजा मौला माशाअल्लाह तबारक व तआला। मोहतरम राशिद अली करमी साहब बेहतरीन अंदाज़ में हमद बारी ताला पेश करण जी सआदत हासिल कई। दुआ आहे त अल्लाह तबारक व तआला खेनि अञा बि आवाज़ में बरकतूं ऐं रहमतूं अता फ़रमाए। सो नाज़रीन अचो त मुफ़्ती साहब जी तरफ़ रुजू करियूं ऐं अॼोके मौज़ू ते खाइनि गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। मुफ़्ती साहब, आउं चाहींदुसि सभ खां पहिरीं इहा हदीस मुबारका पेश करियो जंहिंमें नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम इहो इरशाद फ़रमायो त क़यामत क़ाइमु कोन थींदी, उन खां अॻु में हीअं थींदो जो अहादीस जो इनकार कयो वेंदो। इहा अहादीस जे इनकार जे मुतलिक़ जेका हदीस मुबारक आहे सभ खां पहिरीं उहा पेश करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वहदा वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअद अम्मा बाद। क़यामत जी निशानियुनि मंझां हिकु निशानी हीअ बि आहे त क़यामत खां पहिरें कुझु अहिड़ा माण्हू पैदा थींदा जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक जो इनकार कंदा, यानी मुनकिरीन हदीस पैदा थींदा जेके पंहिंजे पाण खे अहलुल क़ुरान क़ुरान वारा चवराईंदा ऐं हदीस जो इनकार कंदा, चवंदा असांजे लाइ सिर्फ़ु क़ुरान काफ़ी आहे। हिन जे मुतालिक़ हदीस जे 3 मोतबर किताबनि में सुनन अबू दाऊद, तिरमिज़ी ऐं इब्न माजा में हज़रत सय्यदुना मादी बिन करब रज़ियल्लाहु ताला मिक़दाद बिन मादी करब रज़ियल्लाहु ताला अनहो खां रिवायत आहे। फ़रमाईंदा त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फ़रमायो त मूंखे क़ुरान सां गॾु हुन जे मिसल ॿियो बि कुझु ॾिनो वियो आहे ऐं फ़रमायूं त ख़बरदार अन क़रीब हिकिड़ो अहिड़ो माण्हू ईंदो जेको पेट भरियल पंहिंजे मसनद ते टेक लॻाए करे चवंदो त सिर्फ़ु क़ुरान ई काफ़ी आहे, जेको क़ुरान में लहो उनखे ई वठो, जेको क़ुरान में हलाल लहो उनखे वठो ऐं जेको क़ुरान में हराम लहो उनखे ई मञो। हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हराम कयल या हलाल कयल ईअं ई आहे जीअं अल्लाह हराम फ़रमायो आहे। बेशक
ऐं अॻिते फरमायूं त पालतू गॾ, इहे घरेलू गॾ तव्हांजे लाइ हराम आहिनि ऐं उहे दरिंदा जानवर जेके नोक वारा आहिनि उहे हराम आहिनि। यानी जंहिंजो नोकीलो चुंब वारा ॾंद हुजनि, चुंब वारा छो त इंसाननि खे जेके ॾंद आहिनि न सिधा आहिनि, जी कुझु ॾंद ही किनारनि खां, किनारनि। ऐं कुझु जानवर अहिड़ा हूंदा आहिनि जंहिंजा हीअं ॾंद हूंदा आहिनि, जी बिल्कुलु उहे ऐं कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे नोकीला हूंदा आहिनि। नोकीला, त पाण करीमन फरमाए उहे नोक वारा दरिंदा जानवर बि हराम आहिनि, जहिड़ी तरह घरेलू गॾ हराम आहे। हाणे हिन हदीस मुबारका में पहिरें पाण करीमन फरमायो त मूंखे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान सां गॾु उन जे मिसल ॾिनो वियो, यानी जहिड़ी तरह क़ुरान वाजिबुल इत्तिबा आहे, क़ुरान क़तई आहे, अहिड़ी तरह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारका बि वाजिबुल इत्तिबा आहे, क़तई आहे। हाणे अॻिते ॾिसो मुफ़्ती साहिबु, इन जी दलील वॾे में वॾी क़ुरान नस क़तई मां साबित आहे। जी बिल्कुलु वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। बिल्कुलु जिन रब ताला फरमाए थो त मुंहिंजो हीउ हबीब पंहिंजी नफ़सानी ख़्वाहिश सां ॻाल्हाईंदो ई न आहे, हीउ जेको कुझु ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजी वही हूंदी आहे। बिल्कुलु हाणे जॾहिं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान मुबारक बि वही ख़ुदा आहे, त पोइ हिन जो इनकार कीअं थो ठही सघे? बिल्कुलु क़ुरान में केतिरियूं आयतूं आहिनि ऐं उन्हनि में हदीस जो सबूत बिल्कुलु वाज़े आहे। जीअं क़ुरान पाक सूरतुल बक़रा आयत नंबर 129 में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिक्म, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खे किताब ऐं हिकमत सेखारीनि था। किताब मां मुराद मुफ़स्सिरीन फरमाइनि था क़ुरान मजीद, ऐं हिकमत मां मुराद सुन्नत रसूल हदीस मुबारक आहे। अलॻि अलॻि शयूं फरमायूं। जी बिल्कुलु, अल्लिमुहुमुल किताब आहे, किताब हिते त थी वियो किताब मां मुराद क़ुरान पाक, क़ुरान पाक ठीकु। हाणे क़ुरान जी तालीम बि ॾियनि था, वल व माना अलॻि करे थो, अलॻि हीअ हर्फ़ जेको आहे जर आहे, अतफ़ आहे, सिंधी ग्रामर हर्फ़ जर चइजे, हूअं हर्फ़ अरबी में हर्फ़ अतफ़ चइजे। मां वज़ाहत सिंधी हवाले सां कयां, पता की असांजे सामीन खे उहा ग्रामर सम्झ में ईंदी। त माना उहो जेको ॿ अलॻि लफ़्ज़नि या ॿ जुमलनि खे पाण में मिलाए, यानी ॿ अलॻि उनजी हुजणु ज़रूरी आहे, तॾहिं ऐं ईंदो। जी बिल्कुलु। त छा फरमायो वलो अल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, वल हिकमा, ऐं हिकमत बि सेखारीनि था पिया। जॾहिं ॻाल्हि अचे थी पई ऐं त इहा अलॻि शइ आहे न। जी बिल्कुलु। जेकॾहिं गॾु हुजे हा त पोइ चऊं त बाबा किताबुल हिकमा, उहा बि हिकु ई शइ, किताब यानी हिकमत हिकु ई शइ आहिनि, पर हिते ऐं फरमाए करे वाज़े थी वियो क़ुरान में त इहा अलॻि शइ आहे। हिकमत अलॻि आहे। उहा हिकमत छा आहे? जी बिल्कुलु, इन जे मुतालिक़ हज़रत क़तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु जो फरमान आहे, कौल आहे, ऐं इमाम शाफ़ई अलैहि रहमत जो बि कौल आहे त हिकमत मां मुराद अल हिकमत ऐं अल सुन्नत ऐं अस सुन्नत, यानी हिकमत मां मुराद सुन्नत आहे। सुभान अल्लाह। अल किताब ऐं अल क़ुरान, ऐं हिकमत मां मुराद सुन्नत आहे। हाणे इन जी वाज़े सूरतुल हशर आयत नंबर 7 में अल्लाह तबारक व तआला हदीस जे वाज़े हुकुम फरमायो त हदीस वजूद आहे ऐं उनजी केतिरे उनजे अहकामनि खे वठिजे या छॾिजे। चुनाचे अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो वमा आताकुमुर रसूलु फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू, जेके तव्हांखे बयान फरमायो त पोइ असां ब्रेक वठूं। उन में ही आहे तर्जुमो त अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमाए जेके तव्हांखे अल्लाह जा रसूल अता फरमाइनि, जेको बि हुकुम तव्हांखे ॾियनि, फखुज़ू उनखे वठो, उन हुकुम ते अमल कयो। वाह। वमा आताकुमुर रसूलु फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू, ऐं जंहिं शइ खां तव्हांखे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कनि, रोकिन, उनखां रुकिजी वञो। सुभान अल्लाह। यानी जिन शयुनि जो अल्लाह जा रसूल तव्हांखे हुकुम ॾियनि उन्हनि ते अमल कयो, ऐं जिन शयुनि खां मना कनि, नहीं कनि, उन्हनि खां रुकिजी वञो। सुभान अल्लाह। नाज़रीन, वक़्तु आहे कमर्शियल ब्रेक जो। तमामु ज़बरदस्त गुफ्तगू ऐं बहितरीन अंदाज़ में मुफ़्ती साहब बयानु फरमाए रहिया आहिनि। बसि इजो था वापसि वञूं, मां ॾिसंदा रहो सिंध TV, केॾा न वञिजो, असां इजो था वापसि वञूं प्रोग्राम रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, वन ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम ऐं रोशनी जी वाट। ऐं मुफ़्ती साहब जेको अॼु असांजो टॉपिक आहे उन ते बहितरीनु कलाम करे रहिया आहिनि त क़यामत वेझो ईंदी त कुझु माण्हू अहिड़ा पैदा थी वेंदा जेके चवंदा असां लाइ बसि क़ुरान काफ़ी आहे, हदीस जी ज़रूरत असांखे न आहे। सो मुफ़्ती साहब, तव्हां जेको फरमायो हींअर त नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ क़ुरान में फरमायो वियो त जेको नबी तव्हांखे अता करे फ़खुज़ूहु, उनखे
मज़बूती सां पकड़ियो वमा नहाकुम अन्हु फंतहु उन खां रुकिजी। जंहिं शइ खां तव्हांखे रोकीन उन खां रुकिजी वञो। छा मुराद आहे हिन में? हिन में मुराद इहा ई आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे। मुफ़स्सिरीन फ़रमाइनि था त यानी जंहिं कम जो क़ुरान में ज़िक्र कोन्हे हुकुम, या जंहिं कम खां क़ुरान में मना थियल कोन्हे, ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे कौल सां या फ़ेल सां उनखे रोकीनि था या हुकुम ॾियनि था, त उहो बि ईअं ई आहे ॼण क़ुरान में हुकुम आहे या क़ुरान में मना थियल आहे। इन आयत करीमा जी रोशनी में यानी हिन आयत मां वाज़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक जे वजूद जो सबूत आहे। हालांकि वो ॿी आयत सूरतुन नज़म जी तव्हां 3 ऐं 4 पढ़ी, वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु युहा, इन में अञा वज़ाहत थी थी वञे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़्वाहिश सां नथा ॻाल्हाइनि, पंहिंजी ख़्वाहिश सां पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलाम नथा फरमाइनि। नफ़्सनि जी ख़्वाहिश खां पाकनि। नफ़्स जा ग़ुलाम त असां जहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजी नफ़्सनि जी ख़्वाहिश सां ॻाल्हाइनि, नफ़्स जी पैरवी ते अमल कनि। महबूब त उहो ई कंदा आहिनि जेको रब जो हुकुम हूंदो आहे। इन हुआ इल्ला वहयु युहा, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो ई कलाम फरमाईंदा आहिनि जेको अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां वही कयल हूंदो आहे। हाणे हिते साबित थी वियो त जहिड़ी तरह क़ुरान करीम वही इलाही आहे, अहिड़ी तरह हदीस मुबारक बि वही इलाही आहे। थोरो फ़र्क़ु आहे त क़ुरान वही मतलू आहे ऐं हदीस मुबारक ग़ैर मतलू, यानी क़ुरान जंहिंजो मज़मून ऐं अल्फाज़ ॿई अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां आहिनि, ऐं हदीस उनजो मज़मून त अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां वही थियल आहे पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं, पर जेके अल्फाज़ आहिनि उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा पंहिंजा आहिनि। माना ही बि हिकिड़े क़िस्म जी वही आहे, बिल्कुलु वही इलाही में शामिल आहे। सुभान अल्लाह। मुफ़्ती साहब, हाणे सुवालु आहे मुंहिंजो, माज़रत सां अॼु जे दौर में हदीसुनि जी जेकी विर्छ थियल आहे, पहिरीं इन जी वज़ाहत करियो ताकी अवामुन्नास खे सम्झण में आसानी थिए। कंहिं हदीस में लिखियलु हूंदो आहे त हदीस सही आहे, भला ग़लति बि हदीस हूंदी आहे छा? कंहिं ते लिखियलु हूंदो आहे हदीस सही आहे, कंहिं ते लिखियलु आहे हदीस हसन आहे, कंहिं ते लिखियलु आहे हदीस जेको आहे सो ज़ईफ़ आहे, मौज़ू आहे। छा फ़र्क़ु आहे इहो? जॾहिं हदीस आहे त हदीस आहे न, पोइ इहो सही या हसन मौज़ू छा फ़र्क़ु छा आहे? जी बिल्कुलु, हीअ हदीस जी कैटेगरी आहिनि सही ऐं ज़ईफ़ ऐं मौज़ू, ही वॾी कैटेगरी आहे। हिन में अञा तफ़सील आहे, हसन हसन लिज़ाती ही लगैरी, सही लिज़ाती लगैरी वग़ैरह, ज़ईफ़ जूं बि अलाए केतिरियूं क़िस्म आहिनि। ही मोटियूं 3 क़िस्म आहिनि, सही, ज़ईफ़ ऐं मौज़ू। ही तक़सीम जेके मतन आहे न हदीस जो, अल्फाज़ आहिनि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फ़रमान आहे उन जे बारे में कोन्हे, ही दरअसल सनद जे मुतालिक़ आहे। यानी हदीस में हिकु हूंदो आहे मतन जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान हूंदो आहे, ऐं ॿियो उन मतन बहितरीन त नुक़्तो पेश कयो आहे। मां सम्झां थो पियो जेकॾहिं असांजा सामाईन नाज़रीन तरफ़ गौर कनि त ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां करे विया आहियो त हदीस ज़ईफ़ न हूंदी आहे। जी बिल्कुलु, हदीस सही, हसन, ज़ईफ़ ऐं मौज़ू नथी थी सघे। उन जा जेके रावी आहिनि, जेके उन सनद आहे, माना रिवायत कंहिंखां थियल आहे, उन्हनि जी रिवायतुनि जी मज़बूती खे पेश नज़र रखे करे उनखे सही चइबो आहे। उनजी मज़बूती में जेतिरी कमज़ोरी ईंदी वेंदी पोइ उनजो दर्जो घटिबो वेंदो। जी बिल्कुलु। अच्छा, इन में छा हुजणु घुरिजे जो इहा सही थिए? हसन थियण लाइ छा हुजे? ज़ईफ़ थियण लाइ छा हुजे? मौज़ू हुजण लाइ छा हुजे? सनद यानी हदीस का ज़ईफ़ न हूंदी आहे। जी बिल्कुलु, हदीस ज़ईफ़ या मौज़ू, हसन या वरी सही सनद जे एतबार सां, यानी जेके रावी मूं फलां खां ॿुधो, फलां उन खां, फलां फलाणे साहबी खां, उन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीउ जेको सिलसिलो आहे माण्हुनि जो, इहो सिलसिलो सनद चइबो आहे हिनखे। ऐं हिन में जेके माण्हू ईंदा आहिनि, रावी आहिनि, उन्हनि जे एतबार सां सही, ज़ईफ़ ऐं मौज़ू जी तक़सीम थींदी आहे। ऐं हालांकि असांजे मुहद्दिसीन आहिनि, अल्लाह उन्हनि जे क़बरनि जे मथां पंहिंजो रहमत जो नुज़ूल फ़रमाए, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस जी हिफ़ाज़त जे लाइ उन्हनि हीउ कमु कयो त जेके हदीस जा रावी आहिनि, रावियान हदीस आहिनि, तक़रीबन 6 लख रावियनि जा अहवाल महफ़ूज़ कया। तव्हां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जेको फ़रमान आहे उहो महफ़ूज़ थी सघे, किथे ईअं न थिए त जेका माण्हू अचे हीअ बि हदीस आहे, हीअ बि हदीस आहे, हीअ बि हदीस आहे। उहो जेका उन्हनि 6 लख माण्हुनि जा अहवाल महफ़ूज़ कया, अहवाल मां मुराद ई न आहे त उहो कहिड़ो किथां जो, बल्कि किथे पैदा थियो, उन केतिरी उमिरि गुज़ारी,
कंहिं कंहिंखां इल्मु सिखियो, किथे किथे सफ़र कयो, हिन जो हाफ़िज़ो कीअं हुयो, ही लिखत में कीअं हुयो, ऐं हीअ हदीस कंहिंखां हिन ॿुधियूं, अॻिते हिन जा शागिर्द केतिरा आहिनि। हीअ सिर्फ़ु हिन जे करे करण महिल जी उमिरि केतिरी हुई, उमिरि केतिरी, उन महिल जी तबियत कीअं हुई, तबियत कीअं हुई, वेसारो त न अची वियसि ज़हन ते। जी बिल्कुलु। ॿ क़िस्म कैटेगरियूं आहिनि। को अहिड़ो माण्हू आहे पहिरें उमिरि हुनजी ठीकु हाफ़िज़ो हुयो, आख़िर उमिरि में मखलूत थी वियो, हाफ़िज़ो कमज़ोर थी वियो, त उहे अलॻि कैटेगरी आहे। मखलूत हाफ़िज़े खां बाद वारियूं हदीसूं आहिनि, हीअ पहिरीं वारियूं। त हाणे जेका हदीस जी तक़सीम थिए थी, इन्हनि रावियुनि जे करे थिए थी। रावी जंहिंजे अंदरि शराइत पूरियूं हुजनि, मसलन पहिरीं सही जी शर्त आहे हदीस सनद मुतसिल हुजे, को विच में रावी माज़ूफ़ न हुजे, पूरी जी पूरी सनद मुतसिल। आसान लफ़्ज़नि में ॻाल्हाए मुफ़्ती साहब, आवाम न सम्झे। यानी जेके बि हुन रिवायत जा हदीस रिवायत करण वारा रावी आहिनि, उहे तमामु जा तमामु पूरा हुजनि। कंहिं न हुजे त विच में हिकिड़े रावी खे कढी करे हू ॿिए जंहिंखां हुन अॼु 2023 आहे, ठीकु आहे, 2023 जी ॻाल्हि कोई चवे त मां 2000 में, हाणे 2023 जे 23 सालनि जे विच में गैप आहे, त तूं या मिसाल जे तौर ते कोई चए थो मां गुज़िरियल सदी जी ॻाल्हि करे थो, कंहिंखां ॿुधी आई उहो नथो ॿुधाए पियो, नथो ॿुधाए। यार तूं सदी जी उमिरि तुंहिंजी न हुई, असांजी उमिरि घणी बि, साईं जी उमिरि घणी, साईं जी उमिरि 47 साल, 48 साल, 50 साल, त गुज़िरियल हदीस सदी जी ॻाल्हि करे थो पियो, त इन जे विच में केरु हुयो? केरु हुयो? उन माण्हू खे कटे थो विच में, त हुनखे बयानु नथो करे, हीअ सनद मुतसिल कोन थी, मुनक़ते थी वेंदी। त सनद मुतसिल हुजे ऐं नक़ल करण वारा आहिनि जेके बि रावी आहिनि, हू आदिल हुजनि ऐं ज़ाबित, यानी उन्हनि जो हाफ़िज़ो मज़बूत हुजे, तामु ज़ब्त हुजे, लिखण में बि हू जेके लिखंदा बिल्कुलु सही लिखनि, करे बि लिखण में हुनखां ग़लती सादिर न थिए। ऐं जेकॾहिं का हदीस ॿुधनि था, ईअं ई जीअं ॿुधनि था, मिनो आहिनि एज़ इट इज़, बग़ैर कंहिं इज़ाफ़े जे, बग़ैर कंहिं कमी पेशी जे, मिनो अन हदीस अॻिते बयानु करण वारा हुजनि, तामु ज़ब्त हुजनि, उनजो हाफ़िज़ो मुकमल पूरो हुजे, ऐं हू शाज़ बि न हुजे, यानी अहिड़ो रावी बि न हुजे जेको पाण खां वधीक जेको सिक आहे उनजी मुखालिफ़त बि न कंदड़ हुजे, ऐं वरी हदीस में का अहिड़ी ख़ुफ़िया इल्लत न हुजे जेका हदीस जी सिहत ते असर अंदाज़ थिए। हीअ सही जे लाइ शराइत आहिनि, ऐं जेकॾहिं हिन में हिकिड़ी शर्त तामु ज़ब्त वारी घटिजी वेंदी, यानी रावी बाक़ी शराइत त पूरियूं आहिनि, आदिल बि आहे ऐं शाज़ बि कोन्हे, इन में ख़ुफ़िया इल्लत बि कोन्हे, सनद बि मुतसिल आहे, पर उनजो रावी जेको उन में अहिड़ो अची वियो आहे हिकिड़ो जंहिंजो ज़ाब्तो उहो कमज़ोर आहे, यानी जेको हाफ़िज़ो मुकमल कोन्हे, थोरो सो कमज़ोर आहे, थोरी लिखण में कॾहिं कॾहिं हुनखां भुल चुक थी वेंदी आहे, या ॿुधाइण में अॻिते पोइ थी वेंदो आहे, पोइ उहा सही खां हेठि अची वेंदी हसन। ऐं ज़ईफ़ में बि वरी अहिड़ो आहे, इन हसन ऐं सही जी शराइत मां कुझु शराइतूं उन में न मिलनि, यानी आदिल न हुजे, या तामु ज़ब्त न हुजे, या वरी को पाण खां वधीक सिक रावी आहे, मोतबर मुस्तनद बहितरीन आलिम आहे, मुहद्दिस आहे, उनजी मुखालिफ़त कंदड़ हुजे त हू ज़ईफ़ थी वेंदी। यानी उहा रिवायत जेका हिकिड़े वॾे आलिम जय्यद जी पेश कयल रिवायत जी, इहा रिवायत मुखालिफ़ आहे, उबतड़ आहे, यानी हुन हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, हीअ हुनजो उबतड़ में आहे, जी ॿी त पोइ इहा ॻाल्हि जेकी हूंदी त वधीक असां लाइ असरायत मोतबर उनजी ॻाल्हि हूंदी जेको वॾो आलिम जेका रिवायत करे, वॾो मुहद्दिस, त पोइ हीअ उनजे मुक़ाबले में अची विया आहिनि, जे करे इहा ज़ईफ़ थी वेंदी। शाज़ बि हिकु ज़ईफ़ जो क़िस्म आहे। ऐं जेका मौज़ू आहे, हालांकि मौज़ू हदीस कोन्हे, इहा ज़हन में रखणु घुरिजे पॉइंट, मौज़ू हदीस कोन्हे, हिनखे इस्तिलाहन मौज़ू चयो वेंदो आहे। मौज़ू यानी इन जे मतिलबु ई इन जो हीअ आहे त मन घड़त, कीअं पाण ठाही हुजे, हिकिड़ी सनद ठाही, मूं फलाणे खां नाला पाण वरिता, हुनखे साहबी खां उन नबी करीम सलाम, पाण जेके सनद, या हीअ जेका सनद आहे पंहिंजे तरफ़ां हथु ठोकियल हुजे ऐं पंहिंजे तरफ़ां मतन ठाहे करे बयानु कयो हुजे, त हीअ मौज़ू आहे। मौज़ू हदीस न हूंदी, बाक़ी सही हसन ज़ईफ़ ही हदीसूं हूंदियूं आहिनि। ज़ईफ़ लाइ इहो कानून आहे छा त जेकॾहिं हिकिड़ी ज़ईफ़ हदीस 3-4 रावियुनि खां रिवायत हुजे त उहो बि हसन जो दर्जो, 2-3 उनजूं सनदूं आहिनि, हिकिड़ी यानी रिवायत आहे, हिकिड़ी सनद सां आहे, ज़ईफ़ सनद आहे, ॿी सां बि ज़ईफ़ आहे, टी सां चइजे हिकिड़ी रिवायत हितां हिकिड़ो शख़्स करे रहियो आहे, इन जी बि तवातुर सां हलंदो थो अचे, वरी बि उहा ई साॻी ॻाल्हि ॿिए कई आहे त फलाणा खां ॿुधो, 3 कई त हाणे 3 जॾहिं कठियूं कयूं था उनजो ज़ौफ़ ख़तमु थी वेंदो। जी बिल्कुलु, हू हाणे यानी ज़ईफ़ टू ज़ईफ़ इक्वल टू हसन, ईअं ई हसन इक्वल टू सही लिग़ैरी। अच्छा, हुननि जो हुकुम छा हूंदो आहे? ज़ईफ़ जो हुकुम छा आहे, सही हदीस जो हुकुम छा आहे?
सही हदीस जो हुकुम ही आहे त जिथे भी सही हदीस मिलंदी जंहिं बि मामले में हर जगह ते सही हदीस अथेंटिक आहे। जी क़ुरान खे पाण अक़ाइद जे एतबार सां अक़ाइद में अमाल जे हुजे एतबार सां आमाल हलाल और हराम फ़तवो बि ॾिबो। वग़ैरह जेके भी मामलात आहिनि हर जगह जेके भी शरीयत इस्लामी जा मामलात आहिनि सही हदीस अची वञे यानी उनखे होॾां बग़ैर क़ुरान पेश कजे हेॾां सही हदीस पेश कजे। जी बिल्कुलु। जेकॾहिं सही न आहे ज़ईफ़ आहे त ज़ईफ़ जे लाइ इहा आहे त हलाल हराम अक़ाइद वग़ैरह में त इहा ज़ई हदीस क़ाबिल क़बूल न आहे, लेकिन फ़ज़ाइल आमाल में यानी कि अमल जी फज़ीलत हुजे या तरग़ीब ऐं तरहीब में मिसाल तौर ते बाबा ज़िक्र कंदो तव्हांखे हेतिरो अजर मिलंदो पर उनजी रिवायत मुस्तनद न आहे, ज़ईफ़ आहे। ज़ईफ़ आहे त पोइ जेकॾहिं इहा आहे त आमाल जे एतबार सां उन ते बि अमल कयो उन ते अमल कयो क़ाबिल एतबार आहे। फ़ज़ाइल आमाल में नरमी इख्तियार करे ज़ईफ़ खे वरितो। ईअं तरग़ीब तरहीब कीअं अमल जी रग़बत ॾियारी वञे थी ज़ईफ़ हदीस आहे, कीअं अमल खां ॾिॼारियो वञे थो त ज़ईफ़ हदीस आहे उहा त इनखे कंहिं शख़्सियत जी वाखाण में का ॻाल्हि जी थियल आहे, बिल्कुल। मगर रिवायत जेकी आहे उहा ज़ईफ़ आहे उनखे बि वरितो वेंदो मुतबर आहे। बयानु कयो वेंदो। लेकिन ज़ईफ़ हदीस हलाल और हराम अक़ाइद वग़ैरह में क़ाबिल क़बूल न आहे। अहिड़ी तरह जेका मौज़ू आहे मौज़ू त कंहिं बि तरीक़े सां क़ाबिल क़बूल त परे जी ॻाल्हि आहे, बल्कि मौज़ू रिवायत खे बयानु करणु लिखणु ही हराम आहे, अॻिते शेयर करणु ई हराम आहे। हाँ हिन नियत सां माण्हू लिखी सघे थो या बयानु करे मेंबर ते बयानु करे उन खां बाद में वज़ाहत करे हीअ हदीस मौज़ू आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस मुबारक कोन्हे, मन घड़त आहे। यानी कि कूड़ो माण्हू हुयो कोई जी बिल्कुलु। पंहिंजी कंहिं ॻाल्हि खे मंझराइण जे लाइ हिकिड़ी जुमिलो हिकिड़ो हणी छॾियईं, उनखे चयईं त हीअ जेको हदीस आहे। जी जीअं असां वटि हिकिड़ी मशहूरु हदीस आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कचिरो उछलाइण वारी। हा जेके आम तौर ते नाज़रीन तव्हां हिकिड़ी रिवायत ॿुधी हूंदी ऐं इन ते मां सम्झां थो कुझु मतां कंहिं शाइरनि शाइरी बि कई हुजे बिल्कुलु। त नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़ी जॻह खां गुज़रंदा, हिकिड़ी पोड़ी औरत हुई, उनजे मथां नऊज़ बिल्ला गंद उछलाईंदी, कचिरो उछलाईंदी। पोइ नबी करीम अलैहिस्सलाम जन कपिड़ा छंडी हलाए वेंदा। मुमकिन आहे तव्हां खां पुछां थो तव्हांजी पंहिंजो ईमान छा थो चए, सहाबा किराम बर्दाश्त कंदा? उहो रब जेको महबूबनि जे जिस्म मुबारक ते मख वेहणु बर्दाश्त नथो करे, मख न वेठी कॾहिं बि नबी करीम अलैहिस्सलाम जी जिस्म मुबारक मख न वेठी, छो त मख गंदी जायुनि ते वेंदी आहे, किनी जायुनि ते वेंदी आहे, पीप गंद लेट्रिन पेशाब रत उन ते वेंदी आहे। हुज़ूर जे जिस्म मुबारक में जूअ न वेठी, मथे मुबारक में वारनि में। नबी करीम अलैहिस्सलाम जो कपिड़ो मुबारक जेको पातो न कॾहिं मेरो न थियो। नबी करीम अलैहिस्सलाम जंहिंजो लिबास मुबारक जेको उन में कॾहिं बि बदबू त परे जी ॻाल्हि आहे, ख़ुशबू बि ख़तमु न थी। जंहिंखे नबी करीम अलैहिस्सलाम हथ मुबारक लॻायो न, उहो रूमाल जी बि रिवायत कपिड़े दस्तरखान जी मौजूदु आहे, उनखे बाहि में उछलाए वञे उनखे बाहि असरु न कंदी। हिकु रिवायत में त नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़े अटे मुबारक खे हथ हयो, आयशा जी रिवायत आहे, त पाण अर्ज़ु कयोसीं को अहिड़ो अमल कयो जो असां बि नबी करीम अलैहिस्सलाम हिकिड़ो चाणो खणी अटे जो उनखे मानी जी सूरत ठाही, फरमाइनि खे पचाए गच वक़्तु ॿाहिरि गुज़री करे वापसि आया त तंदूर ते वेठी आहे आयशा। पुछियो छा आहे? अर्ज़ु करणु लॻी जेका मानी मुंहिंजूं हुयूं सभु पची वियूं, तव्हां जेका मानी तयारु करे ॾिनी उहा कची आहे। फरमाइनि खे कढी छॾ, हिन खे इन तंदूर जी बाहि त छा दोज़ख जी बाहि बि न साड़ींदी, मुंहिंजो हथु मुबारक लॻी वियो आहे। छो महबूबनि जो हथु मुबारक लॻे त उन अटे जे चाणे खे बाहि असरु न करे, बिल्कुलु। त उहो नबी उनजी ज़ात ते कोई गंदो छलाए ऐं साहबा ख़ामोश रहनि, रब ख़ामोश हुजे, मुमकिन न आहे। सो इहा रिवायत छा आहे? इहा मौज़ू आहे, मन घड़त आहे, इनखे बयानु करणु अॻिते शेयर करणु बि हराम आहे। इहा हुज़ूर जी वाखाण न आहे, बिल्कुलु इहा तौहीन आहे, तौहीन आहे बिल्कुलु, ऐं हराम कमु आहे, गुनाह कबीरो आहे। ख़ासि तौर ते अॼु जा उहे जाहिल माण्हू जेके हुज़ूर जी तौहीन ते वरी बगलूं वॼाईंदा आहिनि, त ॾिसो हुज़ूर जा साहबा छो न पिया एहतिजाज कनि, जो तव्हां अॼु हुज़ूर जी गुस्ताखी ते एॾा एहतिजाज कयो था, लुड़ कयो था, हुते त गंद उछलाए वेंदो बि साईं न ॿुधाईंदा, साईं जो एहतिजाज न कंदा, साईं जा साहबा न कंदा, न आहे अहिड़ी ॻाल्हि, साबित ई कोन्हे, मन घड़त आहे। हुज़ूर ते कोई गंद उछलाए ऐं रब बर्दाश्त करे, ऐं साहबा ख़ामोश हुजनि, थी नथो सघे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ा साहबा जलील क़दर हुजनि ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गंद उछलाइजे, मुमकिन ई यानी इहा हदीस पेश न करणु घुरिजे। बल्कि जेतिरे ताईं मां अर्ज़ु कंदुसि त जेतिरे ताईं मुस्तनद आलिम जे सोशल मीडिया तां कोई तव्हां ॾे मैसेज न अचे तेसीं ताईं उनखे फॉरवर्ड न कयो। केतिरनि जी आदत आहे, हज़रत अली फरमायो, बाबा कहिड़ी किताब में आहे, किथे लिखियल आहे, मौला अली जे दर जे ग़ुलामनि जा ग़ुलाम आहियूं, साईं जे फरमान तां जान क़ुर्बान, पर लिखियल कहिड़े किताब में आहे? साईं बसि मुंहिंजी दिलि चए थी हज़रत अली फरमान, यार तुंहिंजे दिलि सां त न थींदो। इहो कौल
ऐन मुमकिन आहे मौला अली जी शान जे मुताबिक़ न हुजे। मुताबिक़ न हुजे, बिल्कुलु। सो नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। तमामु ज़बरदस्त गुफ़्तगू आहे। असां इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम है रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया सिंध टीवी, प्रोग्राम है रोशनी जी वाट। ऐं तमामु ज़बरदस्त मुफ़्ती साहब मौज़ू ते ॻाल्हाए रहिया आहिनि। अचो त साईं जन, ऐं तव्हां जीअं मुफ़्ती साहब जे विच में जेको मां हाइल थो थियां, मां परे थो थियां। जी मुफ़्ती साहब, तव्हां फरमायो त कंहिं बि ॻाल्हि खे बसि इहो पंहिंजो पाण चवणु, कुझु माण्हू जी आदत हूंदी आहे, अलाह ताला फरमायो आहे न हीअं कयो, हे हदीस में आहे न, जंहिंजी का ॻाल्हि न आहे, अलाह ताला फरमायो त किथे आहे। मिसाल हिकिड़ी पोस्टूं हलनि थियूं पियूं या लिखियल तहरीर हले थी पई, गत्ता छपराए करे हणनि था त तूं हीअं कर, मां हीअं न कयां, त अलाह ताला फरमाता है तुम ऐसा करो मैं ऐसा न कर दूं तो कहना। किथे लिखियल आहे इहो? रेफरेंस जे बग़ैर का बि शइ अॻिते शेयर न कजे। सभ खां पहिरीं यादि आहे, हा तव्हां सियासिता तव्हां वटि हुजे, हदीस जा मोतबर किताब, उन्हनि मां का हदीस कढी तव्हां अॻिते शेयर करे सघो था। क़ुर जी आयत तर्जुमो आहे, उहो तव्हां शेयर करे सघो था, या कंहिं अथेंटिक आलिम जे पेज तव्हां का शइ शेयर थियल हुजे उनखे अॻिते शेयर कयो। पंहिंजे तरफ़ां जीअं असां वटि हर कौल सैयदना मौला अली करमल्लाहु वजहुल करीम जी तरफ़ मनसूब, ऐं हर शेर ग़ालिब जी तरफ़। हीअ असां वटि हिकिड़ो या इक़बाल, अल्लामा इक़बाल जो शेर आहे, अल्लामा इक़बाल जो रवाज थी वियो आहे। या वरी फारसी जो को बि कितो रुबाई या को बि टेड़ू या को बि शेर मिली थो वञे, चइसि मसनवी मौलाना रूमी जो शेर आहे। ज़ोरी ज़ोरी हीअ त नॉर्मल आहे, ठीकु आहे, मसनवी रूमी या अल्लामा इक़बाल या ग़ालिब वग़ैरह जे शेर खे मनसूब करणु आहे ग़लति तरीक़ो, लेकिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी तरफ़ अहिड़ी हदीस ऐं सहाबा जी तरफ़ हदीस ग़लति मनसूब करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्तु वईद आहे। हुज़ूर जाने आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमाए, जंहिं मूं ते ॼाणे वाणे कूड़ हयो उनखे घुरिजे त पंहिंजो ठिकाणो जहन्नम में ठाहे, फलयतबव्वा मक़अदहू मिनन नार। हाणे हिननि खे सोचणु घुरिजे, जेके ॼाणे वाणे जेको मिले, फरमाने आलिशान हदीस मुबारका है, हेठो लिखी छॾींदा अल हदीस। अल हदीस कहिड़ी किताब में लिखियल आहे? बसि अल हदीस लिखिजी वियो। अॼुकल्ह त इहो दौरु आहे, किताब जो नालो ऐं रक़मुल हदीस, हदीस जो नंबर बि लिखो, जदीद दौरु आहे। उन खां बग़ैर अॻिते हदीस शेयर न कजे। बिलख़ुसूस जेके हदीस जो मामिलो आहे सख़्तु आहे, यानी जेकॾहिं ॼाणे वाणे कंहिं कूड़ शेयर कयो या पंहिंजे तरफ़ां शेयर कयो, उनजे लाइ जहन्नम लाज़मी आहे, छो त अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान आलिशान मां हीउ निकितल आहे। त लिहाज़ा मौज़ू हदीस या मनगढ़त शइ आहे या हदीस न आहे, बसि इस्तिलाहन हिन खे हदीस चयो वेंदो आहे। हीअ हदीस जी कैटेगरी आहे। अच्छा मुफ़्ती साहब, हाणे सुवालु इहो आहे त जीअं हिकु रिवायत ॿी बि आहे, क़यामत वेझो ईंदी त वारी जे या पथरनि जे बराबरि हदीसूं फैलिजी वेंदियूं, जॾहिं त मूं अहिड़ी का ॻाल्हि न फरमाई हूंदी, न अहिड़ो अमल कयो हूंदो, न कंहिं ते सुकूत फरमायो हूंदो। अमली सुन्नत, कौली सुन्नत, फ़ेली सुन्नत, ठीकु आहे। सो हाणे सुकूती सुन्नत, हाणे इहे सुन्नतूं महबूबनि फरमाइनि त मूं अहिड़े क़िस्म जी का गुफ़्तगू कई न हूंदी, ॾिठी न हूंदी, मगर उहो पथरनि जहिड़ियूं हदीसूं आम थी वेंदियूं। जीअं पथर तव्हां ॾिसो था हीअं करोड़नि में हदीसूं आम थी वेंदियूं, त हे बि हदीस, हे बि हदीस, हे बि हदीस। पोइ अहिड़े दौर में फरमायूं त उन हदीस खे साहबा अर्ज़ु कनि था, साईं पोइ असांखे कीअं ख़बर पए त तव्हांजी हदीस आहे या न? फरमायो त मुंहिंजे उन कौल खे क़ुर पाक सां मिलायो, जीअं क़ुर पाक सां मुताबिक़त रखे त उनखे इख़्तियार कयो, क़ुर पाक सां मुताबिक़त न रखे त उनखे छॾे ॾियो। ठीकु आहे। हाणे सवालु इहो आहे त जेकॾहिं क़ुर पाक सां मुताबिक़त ॾिसणी पवंदी आहे या न आहे, त पोइ डायरेक्ट क़ुर ते अमल कजे न। हदीस ज़ईफ़ बि आहे, हाणे असां आवाम नाज़ खे कीअं ख़बर पए त हदीस ज़ईफ़ आहे, हीअ मौज़ू आहे, हीअ हसन आहे, हीअ सही आहे, त पोइ इहो छा? जेकॾहिं कंहिंखे ख़्यालु अचे त पोइ इन जे लाइ बहितर न आहे त बसि क़ुर ते अमल कयो। क़ुर त किथे को सही हसन या ज़ईफ़ जी कैटेगरी त आहे न, क़ुर त क़ुर आहे, नुसूस क़तई आहे, सॼो रब जो कलाम आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जेको आहे सो ऐं जयद साहब आहे, अबू बकर सिद्दीक़, इन जी जेको आहे सो जमा करणु शुरू कयो, उमर फारूक जारी रखियो, उस्मान गनी दौर में तय थी वियो, मौला अली बि उन ते अमल कयो, इमाम हसन उन ते अमल कयो, ऐं रहंदी दुनिया ताईं इहो ई क़ुर लथो। का तब्दीली न आहे। जेको क़ुर में तब्दीली जो क़ाइल आहे उहो इस्लाम मां ख़ारिज आहे। क़ुर तब्दील नथो थी सघे, इहो इहा ओरिजिनल आहे, हक़ आहे, सच आहे, त पोइ इन ते अमल कयूं न। सभ खां पहिरीं इन्हनि खां सादड़ो सुवालु आहे, जेके इहो सुवालु ज़हन में रखनि था, तव्हांखे कीअं ख़बर पई त
इहो क़ुरान जेको तव्हां वटि आहे ऑथेंटिक ऐं मोतबर आहे? वाह, छा तव्हांखे के फ़रिश्ते अची ॿुधायो या तव्हां राति जो सुतव सुबुह जो विहाणो मथे कयो त हेठां लिखियलु त हीउ जेको क़ुरान आहे तुंहिंजे घर में जेको हले पियो इहो सही आहे, या अल्लाह सां माज़अल्लाह हम कलाम थियो ऐं तुंहिंजी एतिरी शान आहे? त इन्हनि खां इहो ई सुवालु आहे त जेको तव्हांखे हदीस में शक आहे त इनखे न वठिजे, बसि क़ुरान खे यानी वठिजे। तव्हांजे फरमाइण जो मक़सदु इहो आहे त हदीस में शक आहे त पोइ क़ुरान बि रियल न आहे। पोइ जेको क़ुरान साहबा कराम अलैहिम रिदवान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधी करे उनखे क़ुरान चयो त ईअं ई उन्हनि साहबनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां हदीस ॿुधी करे उनखे हदीस चयो आहे। वाह, जेकॾहिं तव्हां ज़बरदस्त दलील मुफ्ती साहब, जेकॾहिं ज़बरदस्त। तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे तव्हां रद्द था कयो, इनकार था कयो, त पोइ उन क़ुरान खे तव्हां कहिड़े तरीक़े सां मोतबर साबित कंदव? ऑथेंटिक तव्हां कहिड़े तरीक़ो त उहो ई आहे जेको क़ुरान असां वटि पहुतो आहे, उन तरीक़े सां हदीसूं असां वटि पहुतियूं आहिनि। बाक़ी जेका इहा ॻाल्हि आहे सही या ज़ईफ़ या मौज़ू, त अवाम जे लाइ हीअ कोन्हे त किताब खणी वेही रहे त हीअ मौज़ू आहे, हीअ सही आहे। हीअ अवाम जो कमु ई फ़ैसिला करण जो इख्तियार इख्तियार ई कोन्हे, तव्हां उलमान जो कमु आहे। तव्हां वटि का बि हदीस अचे थी डायरेक्ट ॿार पासे जे मस्जिद जो को इमाम आहे, जेको इमाम आलिम दीन आहे, नॉर्मल न जहिड़ो तहिड़ो नाज़रा क़ुरान पढ़ियल आम असां वटि हले पियो रुझान ॿारनि में, न आलिम आहे या मुफ़्ती आहे, उन वटि वञो हीअ हदीस मूं ॾिठी आहे सोशल मीडिया ते, फेसबुक ते, व्हाट्सएप, हीअ सही आहे या ग़लति आहे या मौज़ू आहे, कहिड़ी आहे, हू आलिम तव्हांखे ॿुधाईंदो त हीअ हदीस सही आहे या ज़ईफ़ आहे या हसन आहे, इन ते अमल कजे या न कजे। अवाम जे लाइ हीअ कोन्हे। हाणे क़ुरान में अवाम खे त ख़बर ई कोन्हे क़ुरान जो को तर्जुमो शेयर कजे, अवाम खे कहिड़ी ख़बर त वाक़ई क़ुरान आहे? उन जी बि कोशिशि कजे, आलिमनि खां तस्दीक कराइजे वाक़ई ही क़ुरान जी अरबी इबारत बि त कोन था सम्झी सघनि। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अजीबो ग़रीब माण्हू इबारत पेश करे हेठां अल क़ुरान लिखी छॾंदा आहिनि। हालांकि मूं हिकिड़े स्कॉलर, पंहिंजो सिंधी स्कॉलर हो, हुनजो किताबु पढ़ियो बि, हुन ते उन्हनि हिकु अहिड़ी इबारत लिखी, हुन ते अॻिते लिखी छॾियो अल क़ुरान। ऐं हैरान रहिजी वियुसि हीअ छा कयो? उहो स्कॉलर हो, स्कॉलर आहिनि, सम्झ मज़हबी स्कॉलर आहिनि, मशहूरु आहिनि। हाणे हुननि ही कमु कयो आहे। हाणे पीर बि आहे छा? पीर कोन्हे, नॉर्मल आहे, असांजे इथर पारकर जो ई आहे। पंहिंजे हिकिड़ो किताबु लिखियो, जीअं शाह साहब जे शेरनि ते बि को रिसालो आहे, शाह जो रिसालो, त हुन हिकिड़ो हुज़ूर गौस बहाउद्दीन ज़करिया जी शान में किताबु लिखियो आहे। उन में लिखंदे त मूं मुतालो बि कयो छा लिखियो आहे, छो त बुज़ुर्गान दीन खे असां मञींदा आहियूं, उन्हनि जे जेके बि करामात आहिनि, जंहिंखे क़ुरान ई सम्झ में न उहो छाजो बुज़ुर्ग आहे। हाणे हुन छा लिखियो, अरबी इबारत हुई, हुनजे अॻियां लिखी छॾी क़ुरान, ऐं मथो ते ॿई हथ रखी परेशान थी वियसि। हिनखे एतिरी ख़बर कोन हुई क़ुरान आहे, बल्कि हू हदीस बि कोन हुई, बसि हिकु मुनासिबत इबारत हुई अरबी। हाणे हर अरबी इबारत क़ुरान हदीस नथी थी सघे। हर मक़ूलो जेकॾहिं कोई कोटेशन जेका आहे क़ुरान न थींदी, हर कोटेशन जो कंहिंजो बि कॉल थी सघे थो। सो उहो हाणे एॾो पढ़ियल लिखियल माण्हू जेकॾहिं एतिरी वॾी ग़लती करे सघे थो, एॾी वॾी ग़लती, त नॉर्मल अवाम त हिन में हुनजो त पुछाइणो ई कोन थींदो त केतिरियूं ग़लतियूं कंदियूं हूंदियूं। त अवाम जे लाइ इहा गुज़ारिश आहे, का बि हदीस क़ुरान जी आयत या अरबी इबारत ॾिसूं था, हुन ते अल क़ुरान या अल हदीस अचे थो, त पंहिंजे कंहिं कॉन्टेक्ट में असां ॿिया नंबर बि रखंदा आहियूं, डॉक्टर जो बि रखंदा आहियूं, ॿिए कंहिं मैकेनिक जो बि रखंदा आहियूं, हिकु आलिम जो नंबर रखो। पंहिंजे इलाइक़े में क़ौम जो को आलिम हूंदो बहितर। हर ॾाढ़ी वारो आलिम न आहे, ॾाढ़ी वारो न आहे कि आलिम पेशमाम उहो बि आलिम न आहे, बिल्कुलु जेको तकरीरूं करे थो उहो बि आलिम न आहे। आलिम उहो आहे जेको कंहिं मुस्तनद उस्ताद वटि उन इल्मु हासिल कयो आहे, ऐं उहो उस्ताद चवे त हीउ मूंखां पढ़ियो आहे, मां चवां थो त हिन खां तव्हां मसइला पुछो, तव्हांखे सही ॿुधाईंदो, पोइ उहो आलिम आहे। उहो आलिम आहे। अहिड़े जो तव्हां नंबर रखो, उनखे तव्हां मैसेज कयो, साईं मूं हदीस मूं वटि आई आहे, इहा क़ुरान जी आयत आहे, हीअ तव्हां तस्दीक कयो। अवाम खे ई जिते किथे अचे सही ज़ईफ़ या मौज़ू जी बहस में पवण ई न घुरिजे। हीअ उलमान जो कमु आहे, उलमा ई हुनखे तायीन कंदा ज़ईफ़ आहे, हसन आहे या सही आहे या मौज़ू आहे। जेकॾहिं को शख़्स ईअं चवे, ॾिसो हर सुवालु मुंहिंजो न हूंदो आहे, बिल्कुलु मां सुवालु इन जे करे कंदो आहियां ताकी अवाम नास जे ज़हननि में जेके इबहाम पैदा थियनि उहे ख़तमु थियनि। छो त माण्हू घणा जॾा माण्हू जॾा वात ओॾियूं ॻाल्हियूं आहिनि। साईं हाणे जेकॾहिं क़ुरान में रब जो हुकुम आहे नमाज़ पढ़ो, त पोइ हदीस जी कहिड़ी ज़रूरत आहे, बसि नमाज़ पढ़ो न। क़ुरान में अलाह ताला जो हुकुम आहे ज़कात ॾियो, त ज़कात ॾियो, बसि हदीस जी कहिड़ी ज़रूरत आहे। क़ुरान में हुकुम आहे हज करियो, त बसि हज कयो। तव्हां हदीसनि जे गॾु पवंदो, क़ुरान में त वाज़े लिखियलु आहे न बाबा, हर शइ जो बयानु आहे क़ुरान में, हर ख़ुशि कंहिं तर जो।
तव्हां छो था ज़ोर ॾियो त हदीस हदीस हदीस? जी बिल्कुलु, हिन जो जवाबु बहितरु आहे त क़ुर में सभु कुझु लिखियलु आहे, पर क़ुर में जेको लिखियलु आहे उहा इजमाली, हुनजी तफ़सील या तफ़सीर हदीस मुबारक आहे। क़ुर में जेके बि अहकाम आहिनि, वाक़ईमुस्सलात आतु ज़कात, हाणे क़ुर में सिर्फ़ु नमाज़ जे लाइ नमाज़ क़ाइमु कयो, ज़कात अदा कयो। हाणे नमाज़ क़ाइमु कयो, वाक़ईमुस्सलात लफ़्ज़ सलात आहे। हाणे केॾो बि अरबी जी महारत रखंदड़ हुजे, वॾो अक़लमंद फ़िक्र आला मरतबे ते क़ाइमु हुजे, सलात जे माना जेके आहिनि उन्हनि मां कढी करे ही मौजूदा जेका असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿुधायल नमाज़ आहे साबित करे ॾेखारे। छो त सलात जी हिकु माना आहे दुआ करणु। सलात जी सलवाइन खां आहे जेके रग पुठी जी में ॿ रगूं आहिनि उन्हनि खे सलात चइबो आहे, या गोश्त जॾहिं भाउ ते रखियो हूंदो आहे उनखे चइबो आहे सल्लल्लाहु। हाणे जेकॾहिं हिन जी माना खे ॾिठो वञे त कॾहिं बि असां मौजूदा जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ असांखे सेखारी आहे, कॾहिं बि असां इन नतीजे ते कोन पहुचंदासीं। ऐं नमाज़ आहे सिर्फ़ु, हिन में रकातनि जो बि कोन्हे, केतिरियूं नमाज़ूं आहिनि, ऐं नमाज़ जे अंदरि जेके फ़राइज़ आहिनि, वाजिबात आहिनि, रुकू कीअं कजे, सजदो कीअं कजे, क़ाइदो कीअं कजे, क़याम कीअं कजे, क़ुर केतिरो पढ़िजे, क़ुर छा छा कहिड़ियूं कहिड़ियूं सूरतूं, सूरत फ़ातिहा पढ़िजे न पढ़िजे, त हीअ असांखे बिल्कुलु। हाणे इन्हनि शयुनि जो क़ुर में इजमाली ज़िक्र आहे, उनजी तफ़सील क़ुर खे हदीस खां बग़ैर सम्झणु मुमकिन ई न आहे। क़ुर खे जेकॾहिं सम्झणो पवंदो त उनजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान आलिशान हदीस मुबारक खे गॾु रखणु ज़रूरी आहे। हदीस मुबारक खां अलावा जेकॾहिं तव्हां चाहींदव क़ुर खे असां सम्झूं पढ़ूं त तव्हां क़ुर खे मिनो अमल करे न सघंदव। क़ुर में आहे त वलिल्लाहि अलन्नास हिज्जुल बैति मन इस्तता इलैहि सबीला, अल्लाह ताला जे लाइ माण्हुनि ते हज बैतुल्लाह अल्लाह तबारक व तआला मुक़ररु कयो जेको उनजे तरफ़ रस्ते जी ताक़त रखे थो। हाणे रस्ते जी ताक़त मां छा मुराद आहे? हाणे हज जा कहिड़ा अरकान आहिनि हिते त बयानु कोन थियल आहिनि, हू हदीसनि में वज़ाहत आहे त हज जा कहिड़ा अरकान आहिनि, कहिड़ा महीना आहिनि, कॾहिं नौज़ुल हज आहे, उते अरफ़ात जो छा मामलात आहिनि, उते कीअं रुकबो, या मुज़दलिफ़े में कॾहिं वञिबो, या साई कीअं कबी, या जेके बि जमात आहिनि जमरात आहिनि उन्हनि खे पथरियूं कॾहिं हणिबियूं, केतिरियूं हणिबियूं, ही तमाम जी तमामु अरकान जी वज़ाहत हदीस मुबारक में आहे। त ख़ुलासो इहो ई आहे त क़ुर पाक खे सम्झण जे लाइ ज़रूरी आहे हदीस मुबारक खे गॾु रखणु। मतिलबु मुफ़्ती साहब मां ईअं चवां त क़ुर पाक जेकॾहिं समुंड में ॿेड़ो आहे जेको तव्हांखे ॿुॾण खां बचाईंदो, पर ॿेड़ो बग़ैर ॿिनि शयुनि जे, या त कुतुबनुमा या त सितारा या ॾींहं जो सिज, ठीकु, जे सिज जी बि रहनुमाई न वठे, राति जो सितारनि जी रहनुमाई न वठे, या कुतुब तारे जी कुतुबनुमा जेको हूंदो आहे उनजी रहनुमाई न वठे, त ॿेड़ो पियो फिरंदो समुंड में, कॾहिं मंज़िल ते न पहुचंदो, गुमराह थी वेंदो। तंहिंजे करे ॿेड़े सां गॾु इन्ही शयुनि जो हुजणु ज़रूरी आहे, या कुतुबनुमा हुजे या सिज खे ॾिसो त जाॾो उभरे थो त माना इहो उभर आहे, लहे थो लह आहे त मूंखे कहिड़ी तरफ़ वञिणो आहे, या राति जो सितारनि जी पैरवी न कंदो त इहो पियो फिरंदो मंज़िल ते न पहुचंदो। ईअं ई जेको शख़्स रुगो क़ुर चवंदो, हदीस खे छॾे ॾींदो, कॾहिं बि पंहिंजी निजात हासिलु न करे सघंदो, दीन ते अमल न करे सघंदो। मुफ़्ती साहब लख थोरा, अल्लाह पाक अव्हांजी हाज़िरी खे पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाए, अल्लाह पाक अव्हांखे शादी आबाद रखे, अल्लाह पाक अव्हांजे इल्म अमल में इज़ाफ़ो फ़रमाए। तव्हांजी महिरबानी त असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। मोहतरम राशिद अली करमी साहब अव्हांजी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुतो। असांजे प्रोग्राम में तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि सुठी लॻी ऐं कहिड़ी ॻाल्हि अञा तव्हां चाहियो था त सुठी हुअणु घुरिजे, उन जे लाइ तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे। कहिड़ो? सिंध TV HD इस्लामिक लिखो यूट्यूब ते, सिंध TV HD इस्लामिक असांजो चैनल अची वेंदो, उनखे सब्सक्राइब करियो। ऐं अॼोके प्रोग्राम जे हेठां तव्हां जेको कमेंट बॉक्स ठहियलु आहे, कमेंट्स लिखो, हिन में राया ॾियो छा थियणु घुरिजे, कीअं थियणु घुरिजे। जेकॾहिं तव्हां फेसबुक इस्तेमालु करियो था त फेसबुक ते बि असांजो पेज आहे, पेज, ग्रुप न, पेज, फेसबुक जो पेज तव्हां कहिड़ो? सिंध TV HD ऑफिशियल, इन पेज खे लाइक करियो, इनखे जेको आहे सो फॉलो करियो। इन ते बि असांजा प्रोग्राम अचनि था पिया, तव्हां पंहिंजा उते बि कमेंट्स वग़ैरह ॾेई सघो था। इन लफ़्ज़नि सां त अल्लाह तबारक व तआला चाहियो त सुभाणे साॻे वक़्तु इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट, मगर मौज़ू को ॿियो अव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी इनशा अल्लाह, जे अल्लाह चाहियो त। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाही,
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। सल्ले अला करीमेना सल्ले अला मुहम्मद। कयो काय अचण जी मिठल मेरे बानी, कयो काय अचण जी मिठल मेरे बानी। अम्हारी लगे थी जहर जिंदगानी, अम्हारी लगे थी जहर जिंदगानी। कया हाल कैसा बुधण वारो नाहे, मिलियो दर्द दिल खे नसीब में आहे। कया हाल कैसा बुधण वारो नाहे, मिलियो दर्द दिल खे नसीब में आहे। परेशानी पल पल आ हसरत हैरानी, हमारी लगे थी जहर जिंदगानी। कॾहिं दव कखण ते वागू वराए, जुदाई ओ जानिब थी जिंदड़ी जलाए। कॾहिं दव कखण ते वागू वराए, जुदाई ओ जानिब थी जिंदड़ी जलाए। कबूलींदव कॾहिं मुंहिंजी मेज़बानी, हमारी लगे थी जहर जिंदगानी। हूंदो ॾींहुं मूले उहो ईद वारो, थींदो ङाणो आजिज़ जो नूरी नज़ारो। हूंदो ॾींहुं मूले उहो ईद वारो, थींदो ङाणो आजिज़ जो नूरी नज़ारो। ठरी हाउ पवंदो पसीतो पेशानी, हमारी लगे थी जहर जिंदगानी। उन्याऊं बुखाऊं अखियूं रोज़ रोवन, फिराकी फट खे लाड़े लुड़े कधोवन। उन्याऊं बुखाऊं अखियूं रोज़ रोवन, फिराकी फट खे लाड़े लुड़े कधोवन। कयो मेहर मिठड़ा मुझे जिया जा जानी, कयो मेहर मिठड़ा मुझे जिया जा जानी। हमारी लगे थी जहर जिंदगानी। तोरिया दिल बरसाए हिते वेठो वावे गाणो, अचण जी कयो का छॾे मोह बमाणो। तोरिया दिल बरसाए हिते वेठो वावे गाणो, अचण जी कयो का छॾे मोह बमाणो। आहे दिल अमाले सिक मंझ साणी, आहे दिल अमाले सिक मंझ साणी। हमारी लगे थी जहर जिंदगानी, कयो का अचण जी
मिठल मेहरबानी अवारी लगे थी ज़हर ज़िंदगानी। रोशनीअ जी वाट तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।